साईं गुलाम रसूल माहिर मरकज़ी पेट्रोल सिंध ऐं समूरी कैबिनेट डिवीज़न जा सदर साहिबान ज़िलनि जा सदर साहिबान ऐं इदारे में हिन बिल्डिंग में जी छिते हेठि ॿिया जेके दोस्त आहिनि अॼोके इजलास में मुबसर तौर ते शिरकत जिन दोस्तनि कई आहे सभिनी खे मुंहिंजो सलाम। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हियूं मामला थोरा सारा डिस्कस हेठि आया आहिनि ऐं मरकज़ी सदर ज़ाहिर आहे पंहिंजी आख़िरी किताब में उन्हनि सभिनी शयुनि जी वज़ाहत बि कंदो। कुझु मोटियूं मोटियूं शयूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि तंदीमी सूरत हाल ते जेको बि ॻाल्हायो वियो आहे उनजो मुंहिंजो पंहिंजो राय आहे मुंहिंजो आउं उनजो हिकिड़ो हल बि सम्झां थो त उनजो वाइद हल इहो आहे त आइन असांजो जेको आहे असां आइन खे पकड़ियूं। जॾहिं असां आइन जे घस ते आइन जे रूह सां हलणु शुरू कंदासीं त इहे समूरा मामला स्लोली ख़तमु थी वेंदा हलिया। पोइ मुंहिंजे ख़्याल में इहा शइ कान थींदी त इहो आइन जो कलम केतिरे ते लागू थिए अलियामनि ते थिए थो सारनि ते नथो थिए उहा ॻाल्हि साम्हूं अची वेंदी त असांजी मज़बूती असांजे हिन इदारनि जी मज़बूती असांजी हिन तंदीम जी मज़बूती इन ई हिकिड़ी शइ में लिकियलु आहे त जेकॾहिं असां आइन खे छॾियो आइन खां हटियासीं पंहिंजी पसंदि नापसंदि हलियासीं त इदारा मज़बूत कोन था। जॾहिं इदारा मज़बूत न हूंदा तंदीम मज़बूत न हूंदी त मामला मसला उस्ताद जा उहे हल थियनि इहा शइ मूंखे नथी लॻे। हाणे जेकॾहिं दोस्त हिन शइ ते ईंदा त उहा आइन खे था पकड़ियूं त रड़ो रड़ी शुरू थी वेंदी विया पोइ वरी बि इहो साॻियो नमूनो थी वेंदो। बाबा हिकिड़ी शइ सिंधीअ में पाण चवंदा आहियूं किनी आहे आङुर वॾी चङी। हिकिड़ो सूफ़ जेकॾहिं सॼी छॿे में ख़राबु हूंदो त सभिनी सूफ़नि खे ख़राबु कंदो। असां ऐं तव्हांखे इहा दयारी गोरी खाइणी पवंदी। हिकिड़ो फ़ैसिलो असांखे सख़्तु करिणो पवंदो ऐं फ़ैसिलो हूंदो आइनी। उहो आइन जंहिं इदारे जी बनकड़ी जेको जिते करे थो उन ते लागू थियणु खपे। हीअ मश्करी तंदीम में बनाए छॾी आहे पंहिंजा वही फ़ैसिला कनि पंहिंजो पाण खे अलाए छा मुंतको कराए छॾीनि। हुननि जी मर्ज़ी आहे त उहो हिकिड़ो यूनिट जो सदर उहो थी चए त आउं सिंध जा मसइला हल कराइण निकिरां। हिकिड़ो आम टीचर असांजो उहो वियो सॼो मर्कज़ ते तंदीम ते लिखणु शुरू करे छॾे। तंदीम पेट्रोल कुझु बि कोन्हे हुनजे लाइ। बाबा जेकॾहिं कुझु कोन्हे त तव्हांखे मिनत खे कई आहे त तव्हां असां सां गॾु हलो। तव्हां असांजे इदारे जा मेंबर छो था थियो? तव्हांखे सम्झ में नथो अचे छॾो तव्हांजो रस्तो अलॻि असांजो अलॻि। त हिननि शयुनि ते जेसि ताईं मरकज़ी सदर खे आउं गुज़ारिश थो कयां मरकज़ी कैबिनेट खे गुज़ारिश थो कयां न मोतबर इदारे खे गुज़ारिश थो कयां त पंहिंजनि यूनिटनि में पंहिंजनि हदनि में जेको माण्हू जेको बि दोस्त आइन खां हटी करे को अमल करे थो उहो अमल जेको तंदीम दुश्मन अमल हुजे उहो अमल जेको उस्ताद दुश्मन हुजे उनखे हलाए छॾियो। कंहिंजी बि कान न कढो। उनखे सुभाणे केॾां वञिणो आहे कहिड़ो दड़ो ठाहिणो आहे दड़नि जे हिन ख़ौफ़ में असीं केसिताईं रहंदासीं। 2 दफ़ा इलेक्शन थी आहे सॼे जान इलेक्शन थी आहे इलेक्शन क़बूल कोन्हे। हीअ कहाणी त इलेक्शन क़बूल करण जी कान्हे। तव्हांखे यादि हूंदो 2015-16 में इलेक्शन इहे साॻियूं थियूं न। 15 में जॾहिं इलेक्शनूं सरकार 14 में आंदी पई पॉलिसी त असांजे इलेक्शन वारे हिन सॼे अमल खे मुतासिर कयो वियो तंदीम में धड़नि में तब्दील कयो। 2022 आउं तव्हांखे ॿुधायां पियो त सख़्तु तरीन पॉलिसियूं अचनि पियूं सिंध जे उस्ताद ऐं प्राइमरी तइलीम जे ख़िलाफ़। जिन दोस्तनि जे ज़हन में इहो आहे त तहरीक बहरीक खां हटी वियो सरकार खां ॻाल्हियूं करे मामला कतई न थींदा। तव्हां असां सभिनी खे तयारु रहणु खपे। 2022 इंतिहाई ख़तरनाक सिंध जे प्राइमरी उस्ताद सिंध जी प्राइमरी एजुकेशन जे लाइ साल साबित थींदो ऐं इहा ई गवर्नमेंट कंदी जेकॾहिं असीं ख़ामोश रहियासीं त। तंहिं करे हीउ नओं पुराणो वारो राग इहे सभु शयूं उन्हनि जूं कड़ियूं आहिनि। हे नंढा नंढा ग्रुप निकिरंदा इहे वञी एहतजाज कंदा इहे मथाकुट कंदा इहे असांखे फेसबुकनि ते गारियूं ॾींदा। इन्हनि दोस्तनि खे इहा ख़बर ई कान्हे त उन्हनि खे पुश करण वारा कहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि जा मक़सद छा आहिनि। सरकार जो पहिरियों बुनियादी मक़सदु हिन वक़्तु बि इहो आहे त पेट्रोल कमज़ोर थिए। हे माण्हू सरकार जे इशारनि ते पिया कमु कनि। 4 महीना थिया आहिनि इलेक्शन खे। 4 महीननि ताईं हिन सरकार खे ख़त कोन थियो लिखियो त असां हिननि नथा क़बूल कयूं। जंहिं मामले ते जॾहिं असां सरकार खे अखनी आहे जॾहिं को असां मामलो सरकार जे वात मां गिराक छिकियो आहे
हिननि ख़त लिखणु शुरू कया आहिनि। असां अॼु वर्किंग कमेटी जो 15 ॾींहं अॻु इजलास कॉल कराई थी त वञूं था सिंधी वर्किंग कमेटी में। हे मामला जेके सरकार सां ॻाल्हाइनि, सरकार जी नियत खे असां ॾिठो आहे त असां वञूं उस्ताद ॾांहुं, उन्हनि खे ॿुधायूं त मामला छा आहिनि। त हिननि जो ख़त लिखिजी वियो त छा था सम्झो इहो छा आहे? अॼु इस्लामाबाद में वेठा आहिनि, हलफ पिया खणनि। हीउ छा आहे? हीअ मश्किरी आहे हुननि वटि। हे सरकार जा 100% तव्हांखे ॿुधायां थो। इहो भला सिकंदर जो त कंहिंखे ख़बर कोन्हे। मूं त सांगड़ जी इजलास में रड़ियो करे चयो हो त सिकंदर मूंखे ख़ुदि चयो हो त आऊं इहो पेट्रोल पंप न हलाइण ॾींदुसि जेकॾहिं मूंखे तव्हां को मर्कज़ जो न ॾिनो। ऐं उहा सांगड़ में मूं हुनजी मौजूदगी में ॻाल्हि कई त हीउ पेट्रोल पंप न इलेक्शन जी नतीजा क़बूल कंदो, न हीउ पेट्रोल हलाइण ॾींदो। उहो माण्हू पेट्रोल जो विरोध असांजे दोस्तनि जे का बि शइ थी त वठो था मुक़दर का सिकंदर। जेको माण्हू असांजे हिन इदारे खे उस्ताद खे तबाह करण जे पोयां पियो आहे, जेको तंज़ीम खे तबाह करण जे पोयां पियो आहे, उहो असांजे मुक़दर जो सिकंदर थियो पियो हले। ऐं दोस्त चवनि पिया त हलो मेड़ो अची हली कमेटियूं ठाहियो, हलो मिनतूं कयोसि। छाजो बाबा कमेटियूं छाजियूं मिनतूं, छाजा मेड़? हिन खां वॾो ॿियो को मेड़ कोन्हे। जॾहिं असांजो हेॾो सारो इदारो मौजूदु आहे, इन खां ॿियो कहिड़ो वॾो मेड़ आहे? अची हिन इदारे में दोस्तनि जे अॻियां वेह, अची असां हिन दोस्तनि जे अॻियां पंहिंजी दर्द भरी कहाणी रखे त हुन सां कहिड़ी बेअदबी थी आहे, हुन सां कहिड़ी ज़्यादती थी आहे, हुनजो कहिड़ो घर जलियो आहे। हू ॿियनि जा घर जलाइण थो चाहे। जेको ॿियनि जा घर जलाइण चाहे, असांजी इज्तमाही नुक़सानु असांखे ॾियणु चाहे, उन सां असां ज़ाती कहिड़ियूं हमदर्दियूं रखूं? ज़ाती तुंहिंजो भले असांजो केतिरो बि दोस्त हुजे, पर जॾहिं उहो इदारे ते वार करण जी कोशिशि करे त मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे पहिरियों कमु असांजो इहो हुअणु खपे त हुन वार करे थो त हुनखे अॻियां थी साम्हूं थियणु खपे असांखे। न की हुनखे मिनतूं करणु खपनि, न की हुन सां ॻाल्हियूं करणु खपनि। मूंखे ख़बर आहे हू मादी दोहराए थो, ऐं हाणे हुन शहर में नथो वञा। हू वरी बि कंहिं मादी जे पोयां वञणु थो चाहे। ऐं अॼु हिन ई इजलास में हुनखे चवां थो या गुज़ारिशूं कयां थो त सवाइ तबाही ऐं बर्बादीअ तुंहिंजे पोयां कुझु बि कोन्हे पियल। जेकॾहिं तूं मादीअ तरफ़ निकिते वापसि तो का बि हरकत कई तंज़ीम खे तबाह करिणी त पहिरीं तबाह तूं थींदे। सिकंदर जतो ई उस्तादनि जूं बददुआऊं ज़रूरु रंग लाईंदियूं। तव्हांजी नियतनि में ख़राबी हूंदी, तव्हांखे हिते ई माना हिते ई तव्हांखे हुनजा मिलंदा असरात। हीअ शइ न आहे, हीअ कंहिंखां लिकियलु कोन्हे। तंज़ीमनि खे जिन तबाह कयो, जिन तंज़ीम उस्तादनि सां बेसागातियूं कयूं, उन्हनि माण्हुनि जा शइ तव्हां असां कोन पिया ॾिसूं छा? मादी में ॾिठो आहे न, आईंदा बि ॾिसंदासीं। तंहिं करे असां नियतनि हिन शइ ते आहियूं त तंज़ीम गॾिजी सभु दोस्त हलनि, तंज़ीम में नुक़सानु न थिए। पर जेकॾहिं दोस्त कंहिंजी चुस्ट ते आहिनि, हो इहो कसम खणी वेठा त तंज़ीम खे ख़तमु कंदासीं, तंज़ीम में तबाह कंदासीं, इहा तबाही असां हिननि खे करणु न ॾींदासीं। सिंध जो उस्ताद अञा जीअरो आहे, सिंध जो प्राइमरी उस्ताद मरी कान वियो आहे, जेको हिननि जी इन्हनि शयुनि ते, हिननि जी इन्हनि हरकतनि ते, हिननि जी इन्हनि साज़िशनि ते जो शिकार थी तंज़ीम खे ख़तमु कराए छॾे। सही इहा ॻाल्हि कोन्हे। बाक़ी जेको अपग्रेशन वारो मामिलो आहे, सरकार जेतोणीक असांखे आसरा ॾिए पई, पर असांखे सरकार जे आसरनि ते न हलणु खपे। असां उन शइ जी पोइवारी कयूं पिया, पर सरकार आहे सुभाणे असेंबली में वञे थो इहो बिल या ही जे मसूदो वञे थो, जॾहिं असेंबली में वञे थो, कैबिनेट में वञे थो, असीं त हुन कैबिनेट असेंबली जा मेंबर न आहियूं। उते को अहिड़ो फ़ैसिलो अची थो वञे जेको असांजे उस्ताद जे लाइ नुक़सानकार थिए थो, त पोइ छा करिणो पवंदो असांखे? उन लाइ आउं चवां थो त मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे त भले तहरीक जो ऐलान हीअं न कयो, पर तहरीक लाइ ज़हनी तौरु तयारु रहो। पंहिंजे ज़िलनि में वर्किंग कयो, पंहिंजे यूनिटनि में वर्किंग कयो, उस्ताद खे मूव कयो। हालतूं असांजे फ़ाइदे में न आहिनि। ॿ टे शयूं जेकॾहिं असीं खणी था अचूं, यार हद थींदी आहे। हीअ 70 सुफ़नि जी समरी आहे तव्हांजी इंक्रीमेंट वारे मसइलनि ते। बुकलेट मूं वटि पियो आहे 70 सुफ़ा। 2 मीटिंगूं थियूं आहिनि असांजे सेक्रेटरी सां। गुज़िरियल जेका पहिरीं मीटिंग असांजी थी हुई, उन मीटिंग में इहे शयूं डिस्कस थियूं आहिनि। उन मीटिंग में उन अकबर मेमन खे मुक़ररु कयो उन शइ जे लाइ त तूं समरी ठाहे। ॿी मीटिंग में उहो समरी ठाहे खणी आयो आहे। 5 ॾींहं अॻे वज़ीर आज़म जे पोर्टल खां हिकिड़ो लेटर आयो जेको दोस्तनि शिकायत कई। उहो लेटर आयो आहे, हे चवंदा भाई इहो कम ई हिननि करायो आहे। खतनि ते शिकायती लेटरनि ते जेकॾहिं कम थियनि त पोइ बाबा तव्हां ई घोड़ा छाजी पिया कयो त तंज़ीम कुझु कोन थी करे। पोइ त भई खतनि जो इंतज़ारु कयो, पोइ त छॾे ॾियो हिन सॼी शइ खे। त पोइ छो असीं दर बदर ऐं धिका खाईंदा हुआसीं कराची जे सेक्रेटरीनि जा? हिन मुल्क में
हीउ जो अॼु जो असांजो पढ़ियो लिखियो नौजवान हिन मुल्क में रहंदे जे करे हीउ सम्झे थो त असांजे ख़त लिखण सां असांजो मसइलो हल थी थो वञे, त मुंहिंजे ख़्याल में उहो को बेवकूफ़नि जे कंहिं जॻह ते रहंदो हूंदो। बाक़ी हुनखे आउं त कोन थो सञा त हुन में को अक़ल ऐं का शइ हूंदी, शौर हूंदो, जेको हिन मुल्क जे हिन निज़ाम में हिन समाज में वेही हीअं सम्झे त मुंहिंजे ख़त लिखण सां मसइलो हल थी वियो। जंहिं मुल्क में लठियूं खाइण खां पोइ असांखे कुझु कोन थो मिले, रड़ियूं करण खां 20-20 ॾींहं असीं बुख हड़ताल ते वञूं, प्रेस क्लब में वञूं, उते उनजे बावजूदि असांखे कुझु कोन थो मिले, उन मुल्क में हिन में ख़त लिखण सां शयूं मिली वञनि। हीअ मश्करी माना हिननि जी हिकिड़ी अजीब माना हिकिड़ी ज़हनियत ठही वई आहे। त इन शइ खे कंट्रोल हितां मर्कज़ वेही न कंदो, इन शइ खे कंट्रोल उतां जा यूनिट कनि, उतां जा ज़िला कनि। टीचर असांजो ई यूनिट माना हूंदो न, असांजे कंहिं तिल्के जो कंहिं यूनिट जो आहे न, जेकॾहिं उहो तंज़ीमी बंदगिरी करे थो, हू तंज़ीम जे ख़िलाफ़ु, आइन जे ख़िलाफ़ु, उस्ताद जे ख़िलाफ़ु को बि अहिड़ो अमल करे थो जेको उनजे ख़िलाफ़ु नुक़सानु वञे थो, उन यूनिट खे उन ते तहरीक वठणु खपे। जॾहिं यूनिट तहरीक वठंदो त ऑटोमेटिकली मर्कज़ तहरीक वठंदो। पर यूनिट वेही जेकॾहिं तमाशो रखंदो त असांजी त ताक़त कुवत सही यूनिट आहे, उहो जेकॾहिं ख़ामोश थियो वेठो हूंदो त पोइ त मश्करियूं हलंदियूं पए। पोइ तव्हां छो था मयारो करियो केतिरे त असांजे लाइ फलाणो थो गारियूं लिखी छॾे, फलाणो इहो थो लिखी छॾे, भले भले लिखनि 1000 बार लिखी छॾी। बाबा सारंग खे पर्सनल जेकॾहिं सारंग जे ख़िलाफ़ु लिखनि था, आउं चवां थो 1000 बार लिखनि, मूंखे को बि हुन ते फ़र्क़ु कोन थो पए। पर सारंग जे पेट्रोल जी बुनियाद ते जेकॾहिं आउं कंहिं उहिदे ते मौजूदु आहियां, मुंहिंजी तंज़ीम ऐं मुंहिंजे उहिदे जे ख़िलाफ़ु लिखनि था त हुन ते यूनिट खे एक्शन वठणु खपे। हिकिड़ो उस्ताद जेकॾहिं ज़िले जे सदर जे ख़िलाफ़ु लिखे थो त हुनखे उन यूनिट खे उन टाइम ते वठणु खपे। यूनिट नथो वठे त ज़िले खे वठणु खपे, पाण मुरादो वठे। ॿी सूरत में पाण मुरादो नोटिस असीं वठणु शुरू कंदासीं, पोइ त इहो मर्कज़ खपे त पाण मुरादो नोटिस वठे। हीअ छांटियूं थियणु खपनि, छो न थियणु खपनि? तव्हां वटि जेकॾहिं असां तंज़ीम सम्झूं था त मुख़लिस दोस्तनि जी, छचार ऐं बाहमत दोस्तनि जी असां तंज़ीम जो रेशो भले 1.5 लख, 1.25 लख, 2 लख न हुजे, असां उनजो रेशो भले घटि 2 लख ते वञी बीहे, भले वञे 80,000 ते बीहे त 80,000 असांजे माण्हू हुन 1.5 लख माण्हू खां वधीक बहितर आहे, जिन खे न को का हिकिड़ी शइ हूंदी आहे, का तमीज़, का ॻाल्हि, का अख़लाक़, का शइ न, को बि तरीक़ेकार उन्हनि न उन्हनि वटि यूनिट जे सदर जी इज़त अहमियत, न उन्हनि वटि ज़िले जे सदर जी इज़त अहमियत, न उन्हनि वटि मर्कज़ जे सदर जी इज़त अहमियत, ऐं उहे माण्हू पेट्रोल कंदे माना मरियो था वञनि, ऐं उहे चवंदा पोइ पेट्रोल असांजी नथी धणी थी। त इहे शयूं ऐं मश्करियूं आइनी किताब में जेसीं असां हथ न विझंदासीं, आइन खे जेतिरी फॉलो न कंदासीं त साईं बंदि न थींदियूं। इनखे बंदि करण लाइ असांखे हिकिड़ो ज़हरो ॾुकु पीअणो पवंदो। इन्हनि दोस्तनि खे छॾियो न, पोइ वञी ॿाहिरि निकिरी पइनि, पोइ हिननि खे ख़बर पए त बाबा हे तंज़ीम छा हूंदी आहे। तंज़ीम त ॿियनि दोस्तनि वटि आहे, महिराण टीचर अञा पई आहे न, महिराण त पई आहे न, हलिया वञो हुन में जेकॾहिं पेट्रोल उन खे सम्झ में नथी अचे, वञी पंहिंजी का ॿी तंज़ीम जोड़ी, कीअं हुननि खे मने कई आहे। अॻे इहो साईं माटा बि कोन हुई छा, महिराण टीचर बि कोन हुई छा, पेट्रोल बि हुई, सही प्राइमरी स्कूल उस्तादनि जो वर्कनि हुयो। पोइ हीअ कॾहिं थियो आहे त जेकॾहिं माटा तहरीक हलाए ऐं उहा मयार करे त पेट्रोल वारा साईं मदद कोन कई, या असां तहरीक हलायूं पेट्रोल हलाई त असां चऊं माटा साईं मदद नथी करे, अख़लाक़ी तौर ते हुननि कई, ठीकु न कई त हुननि जो पंहिंजो दारो आहे। हीअ त मादी में तंज़ीमूं रहियूं आहिनि। 4 ॼणा उथी ऐलान करे छॾीनि त सुभाणे असीं कराची में धरणो था हणूं, ऐं पोइ वरी चवंदा साईं तंज़ीम मदद कोन थी करे, असीं मालिकी नथी करे, ऐं असांजा दोस्त चवंदा यार तंज़ीम में मालिकी करणु खपे। उस्ताद आहिनि वीचारा, तव्हांखे इख़्तियार करणो आहे न धरण हणण जो, तव्हांखे इख़्तियार करणो आहे तहरीक हलाइण जो, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां तहरीकूं हलायो था त पोइ तव्हां माना असांखे निकितल आहियो न, पोइ तव्हां इदारनि खे छॾे ॾिनो न। जॾहिं इदारनि खे तव्हां छॾे ॾिनो आहे त पोइ तव्हां इदारनि मां चङा ई त तव्हां कीअं था रखो। त इहे सभु शयूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हिन में असां सभिनी खे संजीदा थियणो पवंदो। जेसीं असीं सभु संजीदा न थींदासीं, असांजे ज़िले जे सदर खे बि संजीदा थियणु खपे, असांजे यूनिट जे सदर खे बि संजीदा थियणु खपे, असांजे डिवीज़न जे दोस्तनि खे बि संजीदा थियणु खपे, मर्कज़ खे बि हिन मामले में संजीदा थियणु खपे, मर्कज़ खे निकिरणु खपे। मुंहिंजी राय आहे त हाणे असां जेकॾहिं कराची में असांजा हिकिड़ो त ड्यूटी लॻायो, कराची में के 2 दोस्त असांजा डेली जे बुनियाद ते न त ॿिए ॾींहुं हुजनि सेक्रेटरीट में, तंहिंखां पोइ असां निकिरूं, दोस्तनि सां निकिरूं, ज़िलनि में हलूं, डिवीज़ननि में हलूं, यूनिटनि में हलूं, हलो निकिरी वासा वठो, ख़बरचार कढो, उस्ताद सां मिलो, उतां जा लोकली मसइला ॾिसो, किथे की नंढा वॾा मामला आहिनि उन दोस्तनि खे विहारियो, उन्हनि खे गले लॻायो, ठाहे छॾियो दोस्तनि खे। हे शयूं जेसीं पाण न निकिरंदासीं तेसीं ते ख़लिशूं ख़तम ई कोन थींदियूं। चूंडियल असांजा इदारा, मसइलो हिकिड़ो थियल कयो, चूंडियल सदर ज़िले चूंडियल सदर खे नथो तस्लीम करे त भला असां छा कयूं, उन दायरा सां वञणो पवंदो न हुननि ॾांहुं।
या असां हिकिड़े खे कंहिंखे बि कोई छॾियूं बाबा चूंडियल जेके आहिनि भला जेके हाराया हुए उहे छुटा जेके चूंडियल आहिनि उहे जेकॾहिं 19-20 कनि पिया ॿियनि खे नथा मञनि त भला उन ॾांहुं निकिरंदासीं हलंदासीं चकर लॻाईंदासीं राउंड थींदो ॿ शयूं साम्हूं ईंदियूं दोस्त वेंदा मुंहिंजी ख़्याल मामला हल थी सघनि था त इन नमूने सां दोस्तनि खे गॾु कयो पाण खे मज़बूत कयो हीउ वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे सिंध जी एजुकेशन लाइ सिंध जी प्राइमरी एजुकेशन लाइ तव्हांखे ॿुधायां पियो इंतिहाई ॾुखियो वक़्तु आहे मूं अॻे रड़ियूं पिया कयूं त ईंदड़ 4-5 साल असांजे लाइ तमामु ॾुखिया आहिनि दोस्तनि उन टाइम ते ॻाल्हि सम्झी कोन पई अॼु मां चवां पियो 2022 जेको आहे 22-23 असांजे लाइ इंतिहाई ख़तरनाक पॉलिसियूं खणियूं अचे सिंध जी प्राइमरी एजुकेशन दोस्त चवनि पिया त स्कूलनि जे साम्हूं सिर्फ़ जा स्कूल खुली विया आहिनि सेक्रेटरी सां हुनजी ॻाल्हि उहो कई असांखे गुलाम सलो चई मूंखे तव्हां अंग खणो ॾियो किथे तव्हांजे स्कूल जे साम्हूं जेकॾहिं को अहिड़ो स्कूल खुलियो आहे जंहिंमें सरकारी ॿार वरी उते अची दाख़िल थिया मूंखे ॾियो तव्हां कुझु सुबुह ॾियो ठीकु आहे त असीं चवंदा जेकॾहिं इन क़िस्म जी कंहिं ज़िले में वर्किंग थिए पई कंहिं तिरके में वर्किंग थिए पई त उहे दोस्त बि घटि में घटि इन क़िस्म जी एप्लीकेशन मूव कनि को इन क़िस्म जो असांखे ॾियनि त असां सेक्रेटरी सां ॻाल्हायूं बाक़ी सरकार हथ धोई असांजे पोयां पई हले थो हिन शइ खां तव्हां न सम्झो त सरकार असांजी ख़ैरख़्वाह आहे सरकार हथ धोई असांजे पोयां पियल आहे प्राइमरी एजुकेशन खे ख़तमु करण जे पोयां पियल आहे हीअ सभु ड्रामा अथनि हिननि जा मूंखे त माना आहे इहो त 14 वारो जेको मामिलो आहे उहो जे नमूने सां हिननि खे असां हाणे दोस्त वरी चवंदा हुआ न रोकाइजे अरे रोकाइंदा छा छॾियो असांखे जॾहिं ख़बर पई त ॾींहं ख़ाली नवनि खे पिया त उते जे असां रड़ियूं कयो बाबा जी नवनि खे न त जहिड़ो थींदो हाणे इहो छो रोकाइणो आहे दोस्त चवंदा हुआ असां अपग्रेडेशन मंज़ूरु करायो न हिकिड़ी तहरीक न हे विया रोकाया हाणे हिते जिते दोस्तनि जी इहो सोच हुजे इहो अमल हुजे उन्हनि दोस्तनि जो त उन में असांखे थोरा बोल्ड कदम खणणा पवंदा असांजो मुखालिफ़ असांजो दुश्मन ख़ाली सरकार कान्हे असांखे असांजा ई ॻीची में पियल असांखे ॿिन्ही सां नमूने सां हलणो पवंदो जो ॿिन्ही खां थी बची बि निकिरूं ऐं शयुनि खे बचाए वञूं उस्ताद खे प्राप्त ॾेई तव्हां सभिनी दोस्तनि खे